अस्सलाम वालेकुम। लर्निंग विद NMS ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुशामदीद चऊं था। मां आहियां नूर मोहम्मद सुमरो। अॼु पाण पाकिस्तान अफेयर्स में पढ़ंदासीं। पाकिस्तान अफेयर्स में छा छा आहे, पाण अॼु उन जे बारे में पढ़ंदासीं। जेको अॼु जो पंहिंजो अॼु जो ही वीडियो 25 सवालनि ते आहे। पाकिस्तान इस अफेयर्स मां जेके हर को पाकिस्तान जेकी स्टेट जो पोर्शन हूंदो आहे, उनमें 5 सवाल पाकिस्तान अफेयर्स जा हूंदा आहिनि ऐं 5 सवाल वरी पाकिस्तान हिस्ट्री जा हूंदा आहिनि। सो उन्हनि मां तक़रीबन 5 टेस्टुनि जा 5 सवाल खयल आहिनि। हीअ टेस्ट 25 लेक्चर 25 सवालनि ते आहे। सो लेक्चर ॾिसण खां पहिरीं जेके मुंहिंजे चैनल ते नवां आहिनि, सो जल्द खां जल्द सब्सक्राइब करे वठनि, जीअं उन्हनि खे अहिड़ा नवां वीडियो मिली सघनि। सो बिना देर जे पाण अचूं था पंहिंजे कम जे तरफ़। सो सभ खां पहिरियों सवाल आहे, द GSP प्लस स्टेटस ऑफ स्टेट टू पाकिस्तान हैज़ बीन ग्रांटेड टिल। सो इन जो जवाबु डी आहे, 2021। ठीकु आहे। सेकंड क्वेश्चन आहे, द फर्स्ट सेशन ऑफ ऑल इंडिया मुस्लिम लीग वाज प्रेज़ाइडेड ओवर बाय। इन जो जवाबु आहे सर आगा खान, सी जवाबु आहे। उन खां बाद में आहे टियों नंबर क्वेश्चन आहे, द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ ऑल इंडिया मुस्लिम लीग वेयर। सो इन जो जवाबु आहे सर सलीमुल्लाह। इन जो जवाबु ए आहे। ठीकु आहे। उन खां बाद में चौथों नंबर क्वेश्चन आहे, द GSP प्लस स्टेटस विल अलो पाकिस्तान टू एक्सपोर्ट्स प्रोडक्ट विदाउट ड्यूटीज़ टू यूरोपियन स्टेटस। सो यूरोपियन स्टेट्स। इन जो जवाबु आहे सी, 27। ठीकु आहे। 5 नंबर क्वेश्चन आहे, द लार्जेस्ट सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेशन इन पाकिस्तान इज़। इन जो जवाबु आहे ए, थर्मल। ठीकु आहे। 6 नंबर क्वेश्चन आहे, पाकिस्तान हैज़ अ कोस्ट लाइन ऑफ अबाउट किलोमीटर्स। इन जो जवाबु बी आहे, 1100। ठीकु आहे। 7 नंबर क्वेश्चन आहे, द जम्पायर विंड पावर प्लांट इज़ लोकेटेड इन डैश डिस्ट्रिक्ट। इन जो जवाबु आहे ठठा, सी आहे। पाकिस्तान नेशनल ट्री इज़। पाकिस्तान जो क़ौमी वणु कहिड़ो आहे? बबूर, जंहिंखे इंग्लिश में डिओडर चइबो आहे। ठीकु आहे। 9 नंबर क्वेश्चन आहे, दारुल उलूम डियोबैंड वाज फाउंडेड बाय। इन जो जवाबु आहे सी, मौलाना मोहम्मद कासिम नानतवाई। 10 नंबर क्वेश्चन आहे, सिंध मदरसुल इस्लाम कराची वाज फाउंडेड बाय। इन जो जवाबु आहे सर सैयद अहमद ख़ान, डी जवाबु आहे इन जो। 11 नंबर क्वेश्चन आहे, लेंथ ऑफ कैनेडाज़ बॉर्डर विद द यूनाइटेड स्टेट्स। सो इन जो जवाबु ए आहे, 8891 किलोमीटर्स। पाकिस्तानी फ्लैग वाज एडॉप्टेड ऑन। इन जो जवाबु बी आहे, 11 अगस्त 1947 ते। ठीकु आहे। वेयर इज़ मेहरगढ़। इन जो जवाबु आहे, सवाल नंबर 13 जो जवाबु आहे बलोचिस्तान, बी। ठीकु आहे। 14 नंबर सवाल आहे, तख्तबाई आर्कियोलॉजिकल साइट इन मर्दान KPK वाज लिस्टेड इन यूनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट इन। इन जो जवाबु आहे सी, 1980। ठीकु आहे। उन जो जवाबु उन खां बाद में 15 नंबर क्वेश्चन आहे, वेयर इज़ दिरावर फोर्ट पंजाब। इन जो जवाबु आहे बी, पंजाब। ठीकु आहे। 16 नंबर क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग पर्सन्स रिकमेंडेड अब्दुल सत्तार ईदी फॉर नॉमिनेशन ऑफ नोबल पीस प्राइज़। सो इन जो जवाबु आहे यूसुफ रज़ा गिलानी। उन जे दौर में इनखे नोबल प्राइज़ मिलियो। 17 नंबर क्वेश्चन आहे, विच सिटी ऑफ पाकिस्तान इज़ कॉल्ड द कैलिफोर्निया। सो इन जो जवाबु आहे सरगोदा। ठीकु आहे। 18 नंबर सवाल आहे, व्हाट वाज द ओल्ड नेम ऑफ PIA। सो इन जो जवाबु आहे बी, ओरिएंट एयरवेज। 19 नंबर क्वेश्चन आहे,
Angkor what is a temple complex located in? सो इन जो जवाब आहे बी कंबोडिया। ठीक है, उन खां बाद में 20 नंबर सवाल है व्हाट इज़ द नेम ऑफ प्राइवेट एयरप्लेन ऑफ डोनाल्ड ट्रंप। सो इन जो जवाब है सी ट्रंप फोर्स 1। 21 नंबर क्वेश्चन है निक नेम ऑफ सारोजिनी नीदियोवाज। इन जो जवाब है बी। ठीक है, 22 नंबर क्वेश्चन है द लास्ट प्ले ऑफ शेक्सपियर इज डैश। सो इन जो जवाब है बी द टेम्पेस्ट। उन खां बाद में 23 नंबर क्वेश्चन है व्हाट वाज द फर्स्ट कंट्री टू ऑर्गेनाइज द यूएस एज इंडिपेंडेंट। सो इन जो जवाब है मोरक्को। ए जवाब है। क्वेश्चन है हु इज़ द अदर ऑफ द रिकॉन्स्ट्रक्शन ऑफ रिलीजियस थॉट इन इस्लाम। सो इन जो जवाब है अल्लामा इकबाल। 25 नंबर क्वेश्चन है व्हाट डज IWMI स्टैंड फॉर। सो इन जो जवाब ए आहे इंटरनेशनल वाटर मैनेजमेंट इंस्टीट्यूट। अॼु जा पंहिंजा 25 सवाल मुकमल थिया। उम्मीद कयां थो मुंहिंजो ये जो लेक्चर तव्हांखे बिल्कुलु पसंदि आयो हूंदो। कमेंट्स लाइक शेयर ज़रूरु कंदा जीअं तव्हांजे ॾिसण जी ख़बर मूंखे पए त तव्हां केतिरा मां एक्सपायर थियो था मुतासिर थियो था। सो मिलंदासीं के वरी नए वीडियो में। तेसिताणी थैंक यू वेरी मच। अल्लाह ने के बाद।